बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बरसाई बुधे जत कुरान। हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद। सदक़ल्लाह मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। थकल हो जंहिंजी नबी से मोहब्बत आ उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़नि। जेको माण्हू गणतियुनि ऐं फ़िक्रनि में वगोड़ियो पियो आहे वो घणो दुरूद पढ़दो अल्लाह ताला गणतियूं उन जूं लाहे छॾी। जेको घणो दुरूद पढ़ंदो कारा दुआ थींदी, निंड में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत थींदी। जेको घणो दुरूद पढ़ंदो अल्लाह ताला मलाक मुकर्रर कया आहिनि उहे जुमेरात सूमरात खणी नबी जे रोज़े अतर ते था पहुचाइनि। हे कुरान अॻियां आहे असांजो नबी जो हयातुन नबी नबी से उन जे लाइ दुआ था फरमाइनि पोइ उन जा ॿई जहान रोशन थी। हाणे ॾाढा पढ़ो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहाबी व अहल बैती व अज़वाजी अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। कुरान करीम मां अवां जे आॾो तिलावत कई तो सूरत जो नालो आ फतेह। ॻाल्हायो न हीअ उहा सूरत आ जेका नाज़िल थी आ मिठे मदीने। जॾहिं मक्को फतह थियो इहा जिब्रील आयत खणी आयो इन्ना फतहना। बगालियूं खणी आयो आहियां मां कंहिंजी दिल आज़ार न आयो आहियां। हिकु अल्लाह जो कुरान ॿियो सुहिणे नबीअ जो फरमान। बस हेॾे होॾे वञा हिन कुर्सीअ तो ला कुरान पढ़ां त मन मन अॼु हुक्म कुरान जा तूं मन। उते रब चवंदी मा तश्तही अनफुसुकुम मुंहिंजा बाना दुनिया में तू मुंहिंजे कुरान जे मर्ज़ीअ ते हले
गुलामी मुझे महबूब मोहम्मद करीम जी कई अज जेकी घुर तमा दिया किरोड़ा मुबारक उन जवानन खे आ जन जमीन दिली जन मदरसो तैयार करायो असांजे दुनिया के छड़े वेंदासे पोयों तालिब कुरान पढ़दा सवाब असांजे दफ्तर में लिखो हाजी मौले दिने वारो मुबारक जन आयो हाँ अज वो कुरान के नसीब थियो जंहिंजी पहिरियों तिलावत जो रब पाण कई तौरेत इंजील ज़बूर जी रब तिलावत न कई पहिरियों तिलावत जो कुरान जी पाण कई बस सूरतूं एक सूरत ताहा बियो सूरत यासीन किरोड़ मुबारक का तांगे जो इन दिलबर जे करे 5 रुपया खर्च क्या दो रब तांगे दहूण करे मोटाई सब चो सुभान अल्लाह जेके दीन ते मदरसन ते मस्जिदन ते इन रहमत वारे कुरान ते खर्च था कन इन जो अल्लाह सा वापार रब उन के दहूण करे मोटाई दींदो आ जेके अण घुरियो रब जे नाले तेरी नान उन्हनि के भी रब अण घुरियो दींदो आ ॾाढा चओ सुभान अल्लाह ए पानी हारे गिलास धोई खाली खणी इन्ना फतहना लक फतहम मुबीना जदी मक्को फतह थियो या आयत नाज़िल थी जिब्रील खणी आयो हुजूर साईं खुशी में न पिया मापिन मक्को त मुझे अबे ॾाॾे जो वतन हो जायो मोहम्मद मक्के पाक में उस माखे कुरान तौहीद जे करे लडायो अल्लाह रोई निकतो नबी मक्के में हिन कुरान तौहीद जे करे मक्के वारो दुख दींदो जोली पाए झलींदुसि पर दर दर ते वञी मां मोहम्मद कुरान ॿुधाईंदुसि नबी सही मक्के में कुरान पढ़ियो मदीने में कुरान ताइफ में कुरान बदर में कुरान ऊत में कुरान अज वञो मक्के मदीने जे घिटन में तो कुरान जो आवाज गूंजजी रहियो आहे पर जबलन में भी कुरान जो आवाज गूंजजी रहियो आहे किरोड़ा अवांखे मुबारकान जो हेरी जमात इन कुरान जे सदे ते आई है सुभान अल्लाह त जाओ एदा दुख पैगंबर के दिलूं पर दर दर ते वनी नबी सही कुरान पढ़ी बुधायो रसूल जाश कवे थी जन जे सीनन में भी कुरान त ज़बानन में ते भी कुरान मक्को जड़ी फतह जो खुशी में सैन न प्या मापिन अल्लाह काफरन जो हाने काडे वञूं अल्लाह किया कयूं अजु न छड़ींदा मुसलमान ये दकिन प्या काफर नबी जा गुलाम बाहा प्या गुंजन न छड़ींदा ज़ैन हिनन बिलाल के मारा ॾिनियूं हिनन अम्मार के टांडन जे मच ते लेटायो सुमैया के उठन में बदराए अधु अधु कराए छॾियऊं न छड़ींदा ज़ैन हिनन नबी से जे चाचे अमीर हमज़े के 11 टुकड़ा कयो अजु न छड़ींदा ज़ैन सहाबी गजन प्या सदको वञा रहमतुल आलमीन अल्लाह
अल्लाह करे निंद्र में हुजूर जी ज़ियारत थी। नबी से फरमायो सहाबा के द अज बदले जो ॾींहुं लाए मां सबूरन के माफ़ करे छजो ला तसरीब अलैकुम अल-यौम। एड़ो नबी काडो आनींदो अल्लाह नूह नबी के कौम पत्थर आया तो बद दुआ कई रब हिनन मो हिकड़ो जमीन ते चुरदो न छड। नबी से के ताब में पत्थर लगा दुआ घुरियो रब हिनन माते पत्थरन जो मी वसायो दी हाने तू हिनन ते गुलन जो मी वसाए हाने मां भी माफ तो कयान तू भी मां मोहम्मद करीम जे करे माफ करे। एड़े नबी जी खुदा करे ज़ियारत थे आमीन जाओ। अबू सुफियान ये नबी से के दुख ला नबी से जूं बटे नमाज़ा कज़ा थी वयूं हे घेराव कयूं वेठो मदीने में अल्लाह। अबू सुफियान अजी पेरन देख किरियो रहमतुल्लाह अलैहि जे कदमल मुबारक दे किरियो साईं मां माफी वठण आयो। सुभान अल्लाह छोड़ा दियो अल्लाह आओ सदको हो जाए रहमतुल्लाह अलैहि साईं मां के माफी दो। पैगंबर जयो मुंजा रब हे अबू सुफियान माफी जे लायो सुना तू भी माफ करे दम भी माफ दो कया। सुभान अल्लाह जोड़ा दियो। वह हिंदा जे नबी से जे चाचे अमीर हमदे के 11 टुकड़ा करायो वह हिंदा भी रोए पई आहे को जे को दिलबर नबी दे वठी हले तमाम भी कलमो पढ़ी मुसलमान। साजन जो सही हुआ हिंदा औरत सुफियान जी घरवारी आई नार थी अखिन मुआए जे मुझे चाचे के शहीद करायो सोना जे माफी वठण आई आ त तू भी माफ करे त मां भी माफ दो कया। एड़ो नबी मिलियो आ उन जी गुलामी कर त बई जहान कामयाब थी वई। सब चो सुभान अल्लाह। ला तसरीब अलैकुम अल-यौम। थकल हो कुरान तो पढ़ा कुरान सदको ना हुजूर जे नाले तो सूरत यूसुफ तो पढ़ा मिठो कुरान बदले जो ॾींहुं लाए मां सभिनी के माफ करे छॾियो। एड़ो नबी जो असां के मिलियो आ अल्लाह करे निंड में मोहम्मद मुस्तफा जी ज़ियारत थी वञे। ॾाढा आमीन त चओ। खातम नबीन मिलियो जंहिंजो ॼमणी जो निरालो आ। सुभान अल्लाह चओ। अमाम ना दीजे बच्चो पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मां मक्के जे घिटन मां मक्के जे बागन मां गुजर पई क्या ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लकिया आमिना। आमना मुबारक हुजई जेको तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन। यो अगियन पवन जो सरदार थी जमी पवई इन जो नालो मोहम्मद रख जावे। नबी से जे नाले वठण सां जो चपन के चुमी थी अची वई। सुभान अल्लाह त कर थकल आहिनि।
एड़ो नबी मिलो अल्लाह जेजा जाती नाला बथी ब्या लकब नहीं मुज़म्मिल जो लकब मुद्दसर जो लकब रहमतुल्लाह आलमीन जो लकब खातमुन नबीन जो लकब बशीर जो लकब नज़ीर जो लकब सिराज मुनीर जो लकब यासीन ताहा जो लकब यो असा जो नबी एडो मारा सुभान अल्लाह डरिया अदे जाकर दोस्त आप पुराणो माके जे कला को घट न कर मत तू गलती न कर 12:25 ते वेठो अञा 5 मिनट इंशाअल्लाह वधाई कर 1:30 बजे खत्म कंदुस वरी परते ब्या जलसान यो सजो कमाल हिन जो ज़ियारत क्यों दा क्यों डरी अमामला दीजे बच्चों पेट मुबारक में आ पहाड़न ते घुमा पई पहाड़न नरम प्या थी वञन सख्त गर्मी जा दिहाड़ा बकरियूं पई चारिया त मुंहिंजे मथऊं मुंहिंजे बकरिन जे मथऊं ककर शाम कयूं प्यालन इहो नबी असांखे मिलियो ॾाढा चओ सुभान अल्लाह बच्चो जायो मुखे जरे जी तकलीफ न आई सजो घर मुझो रोशन थियो वेठी मक्के में आ शाम जू मारियूं अखिन सां पई ॾिसां हाजी मौले ॾिने वारो अर्ज़ कंदो अलाह कनु दे मारे गौर सां ॿुध त आद कुरान ॿुधायां त अंदर धोपी पवई कपड़ो धोपंदो आ साबुण सां मोमिन जो अंदर धोपंदो आ कुरान सां सके बाग 5 रुपया न था ॾियनि ये अणंगुरी ख़िदमत हिन दिल पर जे करे आ पोइ रब तोखे कीअं छॾींदो चवई तो उतम ॾींदो मैं ॼाॾो गुमान ई तुंहिंजो न ये माई मरियम के बंद कमरे में अनमुदादा मेवा बेखाराई समूरा जो वो खुदा है जे वट हर शय जा जो खजाना अल्लाह गालायो न अब्बा बस क्यों जा मादे कंडियो आमना अम्मा जयो बच्चो जायो वेठी मक्के में आ शाम जू मारियूं अखिन सां पई ॾिसां काॾे मक्को काॾे शाम ओस ताईं लाइट छो वई छो त हज़रत खलील जी कबर मुबारक शाम जे पासे ॾे ओस ताईं लाइट इन करे पुजराई जॾहिं हज़रत खलील काबे खे तैयार कयो अबो मिस्त्रिया पुट मज़ूरा पुत्र पत्थर पियो दे बाबो पत्थर पियो रखे पुत्र गारो पियो दे बाबो गारो पियो रखे जॾहिं काबो ठही तैयार थी वियो खलील अॼु जेका मज़ूरी जवे जा इते टे पेरीअ साईं मिस्त्री मज़ूर लठ में थेलो टाइम पूरो थी मज़ूरी हलाए 3 थर्मास त चाह जा पींदा तॾहिं वञी तुंहिंजी भित निकिरे हज़रत खलील हेॾो काबो तैयार कयो आहे रब थो चएसि अॼु जेकी घुर त ॼाण हीरा ॼाण लाल ॼाण जवार ॼाण मोती ॼाण ये मां काॾे कंदुसि मूंखे कुझु न खपे आखिर ज़मान मोहम्मद करीम जेको पैदा कने इहो मुझे पीढ़ीअ मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए मूंखे मजूरी मिली वई बड़ा कुरान छोकरा वही रहो अॼु त उहो कुरान ॿुधाए हिन में एॾो असर आहे जो चवंदे त अॼु रब नबी साईं ते नाज़िल कयो आहे ॻाल्हायो न चुप करे ॿुधो हे माखीअ को मिठो
फरमाए दो वैज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत। इतो मैं ॻाल्हायां चपन वारो आवाज़ न थी कन खोल खोल त तुझे अंदर अगे धो काबे के तैयार था कन पी पुत्र उन जाते काबो ठयल जाते सारी दुनिया जे जमीन जो विचो पी पुत्र काबे के काबे जी तामीर पिया कन। हजरत खलील चयो साईं उते तो काबो तैयार कराए जाते साओ सलोई कोने हेडे केरींदो अर्श वारो तो जे खलील तू काबे के तैयार कर मुंजा पेरे पिया दे दईंदा पर रोइंदा भी ना। अल्लाह जदी अद तई काबो ठयो बुध जाए हाने पुत्र के चई डाकियूं तो मथे मंजिल ते पुजऊं कवाइद तो काबे के मंजिल ते पुजायूं अर्श वारो तो जे खलीला घर मुझो तो तैयार करे इंतजाम मां पाण कंदुस। साईं न के रख या इया बुध जाए दिल बर बुध खुदा पाड़ा पटे मोबाइल जो तो जान छुटे एड़ो को कर मोबाइल ते करे जो साईं के तो मां नथो जवा पर कई मानू असा दिसंदा जिनके का खबर कोने भी कुरान जे वायद में या ठक ठक लगी पया अरे आयो हिन लाए आए तो झट हिन के भी त टाइम दे जे जे करे रब थोड़ा गया थी। अल्लाह रात जो मानू निंड न था कन गंदा प्रोग्राम निसी पोथा निंड कन मरिया किन्ना थी मरदा पर जे कुरान पढ़ंदे बुधंदे मौत आयो अर्श वारो तो जे लेखो ही न कंदो मैं जनाजे में मानू दई पर मलाइक भी। अल्लाह काबे के तैयार पिया कन पी पुत्र जे गणती नगर खलील पत्थर दो मोकिलिया जन्नत में हवा मारे कंदे जा कर गन जा एडे दिस जा एडे मारे तक पत्थर आयो जन्नत में हजरत खलील भी उन दे ओ सारी पियो करे जाते जरूरत पई पे वो लिफ्ट नमूने पत्थर उते पियो पुजे अज भी वनो उन पत्थर ते हजरत खलील जा कदम मुबारक ठया प्यान ये तुझा मुंजा पैर गप में ठई बेला वनो दिसी अजो काबे में हेडो मथो काबतुल्लाह जे गिलाफ ते आयत कुरान की लिखी भैया हेडो सामने वो शीशे में पत्थर बंदा दिसी वो पैर मुबारक खलील जा ये ठया प्यान ये तुझा मुंजा पैर गप में ठई पेना जाते जरूरत पई पे वो पत्थर लिफ्ट नमूने उते पे जड़ी ठही तैयार थियो काबो हाने छा चई कुरान पढ़ा मथे दखणी तो जय रब्बना अंदर ठरे तो सड़े ठरे मुमिन जो अंदर ठरदो ही कुरान सा वसीकल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। अज तो माना क्या अंदर थरई खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा कंजे ला
सदर, गवर्नर, वजीर ना। वलम यख्शा इल्लल्लाह, जो जेके रब को दिना या पेरियों निशानी मोमिन दिया। मुशरिक गैर को नहीं दुआ, मोमिन रब को नहीं दुआ। अल्लाह जो नालो बुधे दिल नकी वने चवंदो कीअं गुनाह क्या ॿिया नथा ॾिसनि, रब त ॾिसे थो। हा हा हा, ज़िना छॾे, चोरी छॾे, व्याज छॾे, शिरक छॾे, ज़ुल्म छॾे, मोटियो। इहो मोमिन हीअं वठी हलनि मलाइका सिधो मलाक जन्नत जे दर ते पुॼाए चवंदनि सलामुन अलैकुम, सलाम हुजे तव्हांखे, हलो जन्नत ॾे, जन्नत तव्हांजे इंतज़ार में आहे। मलाइकत जन्नतनि मोमिननि खे सलाम कंदा, पर क़ुरान अॻियां आहे रब भी सलाम कंदो, सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम। आ तो वो कुरान ॿुधाई जेको कब्र में कम अचे। हे मोड़ जा साथी जी कब्र ते हलंदा मोटी ईंदा, हे कब्र में छांव करे जी वेंदो, तुझे बदनो मलाइकनि सां ॻाल्हाईंदो। हटो हिन सां लेखो था कयो, दुनिया निंड कंदी मांखे रात जो पढ़ंदो। पढ़ो जी कुरान कॾहिं रात जो ना, बबर में रसो ढोर कंजा कढा, इलेक्शन की जीअ में कंहिंखे मारिया, खुदा ॾाढो थी मता जुंडन में न हथ पइजी वञे, जहन्नम जे बाहि जो तल न बणाए छॾई। तूं हिननि हीननि ते रहम कर त मां ॾाढनि खां ॾाढो रब तो ते रहम कयां, हिननि खे तूं माफ़ कर मां तोखे माफ़ कयां। अहिड़े जे दर ते आ न रब भी सलाम कंदो। जड़ी जन्नत दे मलाइक वठी हलंदा मोमिनन खे चवंदा तिबतुम फदखुलूहा। सुभान अल्लाह, सुभाणे कर इनके भत न ॾिनो थी जा। मांखे चई मानी गेलियूं पियो, मां चयो मानी पोइ अवल कुरान। अरे जेके मानी जे कढ लगा न न मानी अथी न न नानी, ऐं जेके कुरान जे कढ लगा त मानी भी कढ त नानी भी कढ। अचो तिबतुम फदखुलूहा खालिदीन। ॿ टे ॾींहं जे वांद मिले निंड कयूं त अञा लोली ॿुधाए, पर रात ॾींहं था हलूं हिक मोटी था चऊं 1:30 2 बजे। हिन कुरान जो कमाल आहे, न त मां कुरारे खे तगारी ते भी कोन बीहारे। अचो कुरान खे चिमड़ो जाते सभु छॾींदव, हे परन में उॾारे सिधो आशिक खे रब सां मिलाए। सदाई रहो मलाइक चवंदा जन्नत में खुश रहो, हाणे मौत न ईंदो, न जन्नत में तरण वारो हूंदो, सदाई पिया जन्नत में मज़ा माणींदा। जॾहिं हज़रत खलील काबे खे तैयार कयो, पोइ मथे हथ कई नबीअनि कंहिंखां घुरियो, ऐं तूं पराए बोड़ ते अटो थो ॿधे। वली बरहक, इमाम बरहक, शहीद बरहक, हे अड़े बुजुर्ग बरहक। अड़े असां वलीअनि बुजुर्गनि जी जुतीअ जी दज़ जो मान भी मथे समझदा। सहाबन आल बैतन जे जुतीअ जो दज़ जो मान जो अञा मथे। असां सोने अली जा नौकर, सोने हसन जा नौकर, हुसैन साईं जा नौकर, सिद्दीक अकबर, उमर फारूक, उस्मान गनी जा नौकर, असां अल्लाह वारन जा नौकर हूं। अड़े जन जी तारीफ रब कुरान में कई, तू असां कयूं न क्यों, जो हुननि जी तारीफ क़यामत ताईं चओ न डरऊं। छो त न कुरान रहे न वलियन जी तारीफ रहे। केर नथो मने
वली अल्लाह रब कुरान में चयो तो इनके को खौफ खतरो कोने वली जो कबरा बिश्त जा बाग अज भी वनी खोल दिन शख्सन जी के चो कबर जो अजाब न थी बुध बुध पेरियो कुरान वालो जंहिंजे सीने में कुरान दुनिया में लॾायो कबर में पुॼायो पर अमल कुरान ते हुयो वली चइबो उन खे जेको कुरान जे हरफ हरफ ते अमल करे अब ॿारनि खे मारे तक इनखे अज़ाब न थींदो जंहिंजे सीने में कुरान कबर के कहिड़ी ताक़त आहे जो अज़ाब करे अज भी वञो वलियन बुजुर्गन अल्लाह वारन जो कबर खोटो तो उन जो कफन भी मेरो न थियो हां हजरत मौलाना मंजूर अहमद मेंगल कराची जो वडो आलिम आ उन जी मां के नंढड़े तकरीर बुधाई मोबाइल में देख लो साहबी हो दुनिया में लड़ेयो जेके 1000 साल गुजरी आन घणो वक्त ॾाढा ॻाल्हाईंदो हल 1000 साल उन जे कबर जे चौधारी पानी अची वियो बादशाह वक्त जेके ख्वाब में आयो त मांखे हितां कढराए ॿिए हंधि मुंतकिल करा बादशाह एॾे कन न ॾिनो चई त हाणे मां हडड़ा बि गरिया हूंदा छा कढां मिटीअ खे खणाए काथे रख वरी साल खां पोइ वरी ख्वाब में आयो आखिर मानू की दई कबर खोटाई अल्लाह अकबर इन जो कबर खोटे बीठा दिसन जो जवान के त कफन भी मेरो न थियो 1000 साल गुजरिया त 1000 साल गुजरिया त कफन मेरो न थियो चेहरे ते जो दिसन त गुस्ल जो पानी भी बीठो आ ये दी अल्लाह वाला तुम दो जे नथा मनन वली हमके गलत हो गलाए वली बराकन वली जे पोई उन्हें गया जेको कुरान जे अखर करते अमल करे अरे जे वली जी निशानी निथड़ी थी खीर थर बराज में वञो मस्जिद भी थिया ताज महमूद अमरोटी अंग्रेज के टक्कर खादई अंग्रेज सा अंग्रेज नाकाम थियो मस्जिद के खत्म पियो करे बुजुर्ग हिकड़ी आयत पढ़ी अंग्रेज जे जेके बिल्डोजर चैनियूं काहे आयो उही टुटी पयूं उहा मस्जिद अञा भी थिया अंग्रेज टोपी लाथी त मां बस कई इजाजत दे त हेठों पीलर लिकरन मस्जिद मठों बीठी या ताकत कुरान जी करामत वली लौ अंज़लना हाज़ल कुरान या हिकड़ी आयत पढ़ी चैनियूं टुटी पयूं जो कुरान में ताकत आ चओ मञो था जेके मञो ॿई हथ मथे खणो ॾाढा चओ सुभान अल्लाह लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबल लराइतहु खाशिया खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह ये दो कुरान जबलन ते नाज़िल क्या जबल पुरजा पुरजा थी एडी कुरान में ताकत आ या ताकत कुरान जी ही करामत वली है पीरन जो पीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो साउनी जा मुरीद सुभान अल्लाह चो ॾाढा जातो कादरी तरीके जे ज़िक्र तो हले हेड़े असां बुजुर्गन जा नौकर तीन शख्सन के अज़ाब न थींदो एक जंहिंजे सीने में कुरान ऐं ॿियो जेको सुबुह जो उथी 5 वक्त जेके आज़ान ॾेई माण्हुनि खे रब जे घर ॾेथा आज़ान अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वरी काॾे थो वञे बुजुर्ग
वे सुभान अल्लाह जो ॾाढिया वॾो केरु आहे ॾाढा गला सियारे जो माण्हू निमाज़ ते नथा अचनि बांग भी पाण ॾे पढ़े भी पाण पर सलाम उन्हनि खे आहे जेके थधे पाणीअ सां वज़ू करे माण्हुनि खे रब जे घर ॾे था सॾनि आज़ान कंहिंजो सॾो आहे वमन अहसन क़ौलन मिम्मन दा इलल्लाह धक्कल आहे सुभान अल्लाह त करे दर्द सां थो ॻाल्हाया मन हिकिड़ो माण्हू हिन जलसे मां निमाज़ी थी पए त जलसो ई कामयाब सुभान अल्लाह त चओ ॾाढो ये तो सोनो सॾो उन्हीअ जो आहे जेको रब ॾे सॾे अज़ान जो सॾो रब जो सॾो थी इन्हीअ खे भी अज़ाब न थींदो शहीद खे भी अज़ाब न थींदो जॾहिं शहीद थींदो आहे उन टाइम ते उनखे रब जी ज़ियारत थींदी आहे शहीद खे उनखे अज़ाब कीअं थींदो जॾहिं रब जो दीदार थो करे त क़ब्र खे कहिड़ी ताक़त आहे जो तकलीफ़ जॾहिं काबो तैयार करे बीठो हज़रत खलील पोइ रब चयसि घुर चई कुझु न खपे इहो आख़िर ज़मा मोहम्मद करीम जेको पैदा करे इहो मुंहिंजे पीढ़ीअ मां पैदा कर मूंखे मज़ूरी मिली मथे हथ खईं असां 5 रुपया मस्जिद में ॾींदासीं मदरसे में तालिब खे यतीम खे गरीब खे हाफ़िज़ खे क़ुर वारे खे रनज़ाल खे त कढ लॻे वारो ॾाढो त मां ॾिना जुमे ते न ॾिसंदो आहियां मस्जिद जी पेटी खईंदी आहे 1000 जा नोट परे 500 जा परे 100 जा परे 10 जो नोट अहिड़ो कढंदो हुन मस्जिद पेटीअ मस्जिद वारीअ में न क़ाइद आज़म जी मुंडी न टोपी न नक हाणे मुला जी पेटीअ में ज़ालिम अहिड़ो थो ॾे जो दुकानदार बि न रब जे रस्ते में उहा शइ ॾींदो कर जेका जान खां प्यारी हुजे न रब्बना तक़ब्बल मिन्ना थकल आहिनि सुभान अल्लाह त करे एॾो काबू ठाही जे रब मुंहिंजे महिनत खे महिनत मुंहिंजी क़बूल कर जेकी खपई अर्श वारो तो चए ॼाओ चयो आख़िर ज़मा मोहम्मद करीम मुंहिंजे पुश्त मां पैदा कर जॾहिं नबी साईं ॼाया अम्मा आमना चयो हीअ जो ॾिसां त लाइट एॾी ॿरी वई जो शाम जूं मारियूं अखियुनि सां पई ॾिसां हज़रत खलील जी क़बर शाम जे पासे ॾेई ओस ताईं लाइट पुॼराई हिन करे खलील जे जवान लाइ दुआ घुरी आई अॼु उहो ज़मीन ते मोहम्मद मुस्तफ़ा पहुची वियो यो कंहिंजो थोरो ॾाढा ॻाल्हा रब दाई ज़फिया चयो नबी साईं आया अमर आमना जो घर रोशन थियो अम्मा आमना चयो बच्चो जायो जमण सां सजदे में विया अशद अमर मुबारक जो इशारो मथे कयो नबी साईं आया सिर मुबारक सजदे में अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे मारे करने ज़बान मुबारक सा हे लफ्ज़ प्या फरमान अल्लाहुम्मा ग़फिर ली उम्मती रब मुझे उम्मत में मर्द भी बूढ़ा भी जवान भी अमीर भी गरीब भी वडेरा भी नंढेरा भी जंहिंमहिल तोखे अर्ज़ कनि उन महिल मुंहिंजनि जे अर्ज़ खे क़बूल करे बख़्शे इन्हनि खे जन्नती बणाए जा उम्मत याद मेरा जते तो वञे उम्मत याद ताराज़ी जे तौर ते उम्मत याद पुलसरात ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद कुर्बानी पियो करे उते भी उम्मत याद
साहबन चयो छाजी कुर्बानी आ के ये मुझे ॾाढे इब्राहिम जी सुन्नत आ असां भी कयूं के तहां भी कयो त मां मोहम्मद भी कया सुभान अल्लाह त चयो साहब ने हिकिड़ो दुंबो कुटो हुजूर अब्बा असां जो नबी सखिन जो सरदार जैसे असां हिकु तहां बचे हा एक पंहिंजी कुर्बानी कयम ॿियो मुंहिंजा मती मिस्कीन हूंदा गरीब कुर्बानी जी ताकत न हूंदन उन्हनि जो भाङो भी मां मोहम्मद कयूं थो वञा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन एड़ो नबी नहीं जेको जहान लाए जो रहमत बणजी आयो अमाम ना चयो बचो जायो जरे जी तकलीफ न आई दाई सफिया चयो मामना जे घर वेठी चईम त बच्चे जो नाड़ो त कटिया नाड़ो भी कटियल सुभान अल्लाह त चयो नाड़ो भी कटियल गुस्ल भी थियल सुरमो भी पयल हाजी मौले लिने वारो दुनिया में बच्चों के जमे दाई चाची नानी मामी मासी सिंगार कराए मोहम्मद मुस्तफा के अर्श वारे सही पान सिंगार कराए छड़ियो नालो भी पान रखे सिंगार भी पान कराई 3 नंबर में मोहम्मद मुस्तफा के जो पढ़ाई भी पान पढ़ाई भी पान नालो कहीं रखियो सिंगार कहीं करायो दाई सफिया चयो मां ख्याल कयो त पैरान पाराया हिय जो दिसां त पुठी मुबारक जे विच ते बिन कुलन मुबारकन जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक लगली जेते ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल हो उहा ई पई चमके जो चोॾियन जो चंड न दाड़ियों चो सुभान अल्लाह दाई ज़फिया चयो दरवाजो खड़कियो मुस्तफा जाया मारे गन्ने अजो त तव्हांजा अंदर ठारिया है किस्मत जो मौक़ो दर ते वयम त कुराड़ा बीठा ए पटका बदर था पुछो मान केरो जे मां सा तौरेत जा आलिम की आया हो लिखियल हो असांजे किताबन में तो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमंदो उन जो दीदार भी कराया हूं हुजूर जे अम्मा के मुबारक भी जनाया उहे ज़ियारत करे दौरे तजा आलिम आया ज़ियारत करे विया अमड़ा मना जूं सहेलियूं आयूं ज़ियारत करे वयूं आहा मलाइका आया ज़ियारत करे विया मुबारक ॾेई आखिर में जिब्रील आयो अब आए न नंढड़े के विहार जिब्रील आयो जिब्रील छा चयो अमना के त बच्चो काथे आ हेरे कन्नी जाए चोटीअ जा लफ़्ज़ थी जे इहो सुतो पियो आ हेरे तक अच्छो कपड़ो मोहम्मद मुस्तफा जे चेहरे ते पियो ये कपड़े के परे करे जिब्रील ज़ियारत जो कई त आमना के चई ऐ मोहम्मद जी अम्मा सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुजूर जो शान तो बुधाए और कुरान ये नबी शफात कई हाजी मौलूदी गोठ वारो तभी तुझी जा जन्नत ये कुरान शफात कई भी तुझी जा जन्नत खपे त बिश्तनी ओताक छड़े आयो है घर छड़े आयो है टीवी छड़े आयो है जमीना छड़े आयो है बच्चा छड़े आयो है पंध करे आयो है हे कुरान हथन में हे रास्ता हे रोड इन इलाके जा ये भी रब वट शायद दी ना ते ना लेखो न कर पंध करे कुरान बुधना राग ते वनी रास्ता पकड़ाई नहीं के धारियो हथ जी छिकी ये हथ पकड़ाई नहीं उजवा
पर चंगा कम करण आयो आहियां कुरान वे मुंहिंजा अब्बा हेॾे अॻियां वधी विया जाती खे जाइ ॾियो नबी से अच्छी दाढ़ी वारनि जी इज़त कंदा सुभान अल्लाह चओ तूं वरी चवंदे कुराड़ो आहे धिको ॾेसि कुराड़ो थो हिकिड़ो अचे हुजूर उथी पिया अॻे था वञनि वे साईं तूं हली आहे हेॾे मारे साहब चयो तव्हांजो मिट्रा माइट्रा न मां वटि समय अचनि वञनि इन जी अच्छी दाढ़ी आहे मां मोहम्मद हया न कयां त ॿियो केरु करे अच्छी दाढ़ी वारे खे अल्लाह जी रहमत के भी हया कन खोले बुध बोढ़न जी इज्जत कर त रब तुंहिंजी इज्जत करे जॾहिं कपिड़ो हीअं जिबरील मथे कयो ॾिसी थो चए मोहम्मद करीम जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ते जेके नबी आया उहे बि मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिबरील जे अखे ॾिठो ई पढ़ां क़ुरान नथो ॻाल्हाए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में राज़ी थियण जो बयान जो कुरान जलसो करायो ये दा चवंदा अल्लाह राज़ी थी जे मदरसे ठारायो ज़मीन ॾिनी आहे उहो बि तो चए रब राज़ी थी सारा नबी दा चवन रब राज़ी थी आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा नबी दा चवन रब राज़ी थी ॿुधंदो वञ सहाबी था चवन रब राज़ी थे अहल बैत चवन रब राज़ी थे मौलवी चवन रब राज़ी थे हाफिज़ चवन रब राज़ी थे वडेरा चवन रब राज़ी थे गरीब चवन रब राज़ी थे कारखानन वारा चवन रब राज़ी थे जमींदार था चवन रब राज़ी थे अमड़ियूं न्याणियूं घरन में जो कुरान ॿुधल उहे भी चवन जो रब राज़ी थे सॼी दुनिया दी चए रब राज़ी थे पर अल्लाह तो चए सोना सब था चवन त तूं राज़ी थी पर मां रब तो चवां कुरान में त मां अल्लाह तो मोहम्मद खे राज़ी कर सुभान अल्लाह चौड़ा ॾियां खुदा करे निंड में हुजूर जी ज़ियारत थी कब्र में लहणो थी मौत मथों थी कुछ कर हे महीनो थी मेराज जो सुभान अल्लाह चो या सुभान जी ताकत ही ओ जे मोहम्मद मुस्तफा के मेराज करायो जाते दुनिया की ताकत खत्म थी लिया उते सुभान जी ताकत शुरू थी लिया बुद्धि जद पेरियों ही ते लफ्ज़ वतई सुभान अल्लज़ी अजो साईं हेडे आहे जा सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला 27 रजब जे रात मुस्तफा के उन जाए ते पुजाई ये कुरान हथन में जाते कोई नबी न पहुतो यो असा जो मोहम्मद करीम यो आमना जो लाला नबियन जो सरदार नबियन जो पगदार यतीमन जो यार गरीबन जो हमदर्द मिठे नाले वारो मिठड़ो मोहम्मद करीम सुभान अल्लाह चौड़ा दिया जिब्रील वल मुझे पैगंबर के दुख दिलान मक्के वारन माडे वठी अचेस दमा दुख लायास हाँ प्यारो मानू कंहिंखे को मिलंदो आहे कचहरी कंदो आहे त दुख लही वेंदो अंदर जी गर्मी कर दो हे उहो तो रब घुराए
जे सॼो जहान जोड़ियो हिन कुरान में जई त माॾे वठी जे त नयूं नयूं निशानियूं ॾेखारियां अर्श ॾेखारियां कुर्सी ॾेखारियां जन्नत जो सैर करायां पंहिंजो दीदार करायां अल्लाह जिब्रील चयो साईं दरवाजो खड़कायांस सॾु कयांस चई न अदब सां वञ मुंहिंजो नबी निंड में आ तू अली रसूलुल्लाह जे पेरन मुबारकन जूं तिरियूं मटियूं दई चपन सां चुमियूं दई मुस्तफा जे कदमन मुबारकन के जो निंड में जागाई ए कुरान मथे ते असां जे नबी जो शान अन्या नबी जी सुन्नत न थी वने दाढ़ी पंजर जेडी मुछां जण हुंडा गाड़ी स्कूटर जा ब्रेक रखया थी मर तो खबर पवई और कई नबी जा उम्मती दाढ़ी जे करे छुट्टी जन्नत में रवाना थी हाँ हाँ पट ते सुमारे जड़ी गुस्ल कराई मारे कर लियो बाकी 15 मिनट बुधो गौर सां तो तव्हांजो अंदर ठरे तो हुजूर जो मेराज बुधाए सुभान अल्लाह चो नबी से के जागाई नबी जागी पिया जिब्रील की आयो आए के अर्श वारो मथे तो तवांगे पान दे घुराए ये केरी रात के वसल विसाल जी रात मेरा जे उरूज जी रात रब जे साथ सा मुलाकात करण जी अजो की अवां लाए रात उन्हीं मुस्तफा के तो गुराए जो जंजे ला जहान जोड़ियो थे सुभान अल्लाह त करदा जहान खुदा करे निंद्र में दीदार आमीन त चो वरी भी जिब्रील वन्यो बुराक जन्नत में वजून नबी जे दरवाजे ते वन अदब सां जागाए जाए हा हा जन्नत सिंगारी वई अर्श इंतजार में जन्नत इंतजार में हूरा इंतजार में मलाइका इंतजार में जे नबीयन के जाओ आदम को अदीसा नबीयत सब नबी सलामी में बील अजु मुझो मोहम्मद मेराज ते दो अचे तवा सब नजी सलामी कयो फौज जो ऑफिसर इंदो आ सदर इंदो आ तो नजी फौज सलामी करे मोहम्मद मुस्तफा मथे वने ए कुरान हथन में नबी का सलामी करे एड़े जी खुदा करे निंद्र में ज़ियारत थे आमीन जाओ नबी से जागी पिया वुजू फरमायो तैयारी करे बाहर आया बिस्तरो गरम छड़ियों निंद्र के छड़ियों वुजू फरमायो बाहर आया दर को लिखता तो बाहर दर जो कड़ो लुटे पियो निकता बुराक बीठो खुशी में ड्रपा थो सुभान अल्लाह ते चो बुराक वतला बरख बरख माना विजु जाते नजर पई बुराक जी पए उते विख पियो रखे अरे तुझा जहाज न पुजन इया थी मोहम्मद मुस्तफा जी सवारी जाते नजर पई पए विख नबी से अगे वेठा जिब्रील पोयो जिब्रील नथा गला ए कुरान में नूरन मलाकन जो सरदार नबी से ने मेराज वाली रात नौकर बन जी आयो नौकर नौकर गंडे सैनन तैयारी कई अगे वेठा जिब्रील पोयो जो अम्मा हलीमा मुस्तफा के जड़ी खरण आई विच में बिहारियो सवारी न पई हले पंज मर्स के जे हार सा तू पोइतम थी शहजादे के अगे कर बता हिन में का कुदरत हुजे मुस्तफा के अगे विहारियो ये सवारी उठी आ ये तूफान भुलणो आ हेरे हेरे तक मौलवी गोठ वारो तेज पई हले अगले सवार ने दाइन को अगु वरतो आ अम्मा हलीमा दायूं थियो चवन हलीमा सवारी सागी आ के न बदलाया ये सवारी सागी आ पर सवार मटियल आ
मुस्तफा तो छा समझो आ अगले सारन को अगु वठी जेठी घर खणी आयस मुस्तफा के डुकार जो जमानो अल्लाह अकबर मुस्तफा जा कदम मुबारक मुझे अंगण ते बुगा रहमत जा ककर वस अम्मा हलीमा चयो मां मिस्कीनम मुस्तफा आनी दियम रंग लगंदा वया मारे कंडे अम्मा हलीमा चयो पुट मुझो बीमार हो हुजूर घर में आंदो उनके तंदुरुस्ती मिली अम्मा हलीमा चयो एडे बुद्ध त सयूं वने काडे दो मुर्स मुझो बीमार हो उनके भी तंदुरुस्ती मिली वई बकरियों मुझो डुबरियों मुस्तफा घर आंदुम बकरियों ताजियों तवानियों थी वई हा 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 चेती हे पिस्ता हे मुझो सुकल हो हा सुकल हो हिकड़े पिस्तान में खीर हो जो मां पुट के पियारी लिया जो सुकल हो वो मोहम्मद मुस्तफा के दिनम वो साओ थी हो अल्लाह करे एड़े नबी की ज़ियारत दे खुदा जो कसम है एक दफो हुजूर दिठी दुनिया जा सोना विसरी वेंदा हजरत यूसुफ के जुलेखा जे सहेलन जदी दिठो हो हथन जो आंगरू कपे बैठू वकता नाई दिया होना साधो पड़ा ए नथा गलायो कंद मन जो हणे तो तोले जी ज़बान न तो हलाए वकता नाई दिया होना वकुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा बाकी को मिठो दी कुरान जुलेखा जे सहेल नजर तो यूसुफ के दिठो मारे तक हथन जो आंगरियों कपे वेठो छा पई चवन मानू ना है हे मलाक सगोरो चो मलाक न हो नबूवत जो चेहरो आंगरियों कपे वेठू ईमान भी ना दऊं जन मोहम्मद मुस्तफा के दिठो अवल ईमान आंदऊं पो सिर ईमान अवल आंदऊं अम्मा हलीमा चयो सोने के घर आंदुम ककर अहमद जा वसन प्या अल्लाह वो मुस्तफा जो नबीन जो सरदार अर्ज पे कयूं सदको वना हुजूर के नाले तो जो मेराज पे बयान किया सुलेमान नबी हो न तक बादशाह भी हो नबी भी हो बादशाह भी हो हेरे तक स्वारी ते वेहे तख्त ते हवा मथे खड़े अवासा जो नबी जबल पे जागी नो हदे हेरे हेरे तक हिक हिक दुआ हिक हिक नबी खे रब दिनी कहीं कुछ वतो कहीं कुछ वतो हे कुरान अथन में मोहम्मद मुस्तफा फरमायो हुआ दुआ जेका माखे दी नहीं हुआ मां रखियो वेठो आ हुआ क़यामत जेडी दुआ घुरी उम्मत के माफी दई जन्नत में वठी हां सुलेमान नबी ये तख्त ते वेहे हवा मथे खड़े केडो भी मथे वने पर पेरे आसमान को हेठा असा जो मोहम्मद मुस्तफा मेरा जवारी रात सत आसमान किरास कयू अन्या मथे इते काथे पुजन ब्या नबी जो असा जो मोहम्मद करीम जो मथे सुभान अल्लाह जोड़ा जा नबी से अगे वेठा जिब्रील पोयो सुभान अल्लाह चो अम्मा हलीमा भी चयो जडी मुस्तफा अगे विहारियो सवारी तेज पई हले अन्या एकड़ो टे वाक्यो बुधाए हेरे तक नबी से नंढड़ा मक्के पाक जे बारो ही घुमंदा पिया वतन गैराबाद इलाइको हो हेनो अबू जहल आयो डाची ते सवार थी पर तेज डाची पई हले नबी से ते नजर पे डाची के झिको के सद के हे त असा जो छोकरो आ हेरे काडे आयो गैराबाद इलाइको डाची के विहारी
मूसा सवार थी पोयों थी मजबूत करे माखे वे माते सवारी हलाईंदुसि ख्याल कजा डाची खे उथारे तो एक लकड़ वराई नथी उथे बेओ वराई न उथी ट्रेओ लकड़ बेओ हणे त गैब मां आवाज आयो अबू जहल कंखे पोयों विहारियो थी जेको पूरी दुनिया जो इमाम बणजी आयो आ जेसताईं मोहम्मद मुस्तफा अगतों न थींदो तेसताईं सवारी नाल गाड़े शीअ ॾाढनि चओ सुभान जिब्रील पोयों मुस्तफा अॻिते हलियुम जिब्रील चयो लहो नमाज पढ़ो ये जा केड़ी जे मदीनो शरीफ जंहिंजे तरफ तव्हां हिजरत करण वारा हो वरी अॻिते हलियुम लहो नमाज पढ़ो ये जा केड़ी जे तूर सीना जाते मूसा कलाम कंदो रब सां वरी अॻिते हलियुम लहो नमाज पढ़ो ये जा केड़ी ये बैतुल रहम जाते ईसा पैगंबर जायो हो पर तहां जी मंजिल अञा अॻे आ ए मेराज थी पर मैं अॻिते हलियुम बैतुल मुक़द्दस में इमामत करायम सारन नबियन जी सब नबी पोयों मोहम्मद मुस्तफा अॻियां जिब्रील तकबीर चई मां नमाज़ पढ़ाई एडे मारे तक उते हर एक मां मरहबा कई अदाइन के चौ ॻाल्हायो न छोकरन के ए मेलो आ छा मरहबा कई हथ मिलायूं हुनन भी तारीफ कई मां भी तारीफ कई रब जी कहीं चयो तौरेत मिलियो कहीं चयो इंजील मिलियो कहीं चयो ज़बूर मिलियो कहीं चयो सहीफा मिलिया कहीं चयो असां के छंछर मिलियो आजर मिलियो मुस्तफा वर्मा जड़ी मुंजो वारो आयो मां चयो माते त वडा थोड़ा कया दई माखे लैलतुल कद्र ॾिनई रमज़ान ॾिनई जुमे जो ॾींहुं ॾिनई माखे क़ुरान ॾिनई मुझे उम्मत के सभिनी नबियन जे उम्मतुन को भलो कयई कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास थकल आहिनि सुभान अल्लाह कर मुझे उम्मत के समूरन नबियन जे उम्मतुन को भलो के माके फातिह भी के खातम भी के माके रहमतुल आलमीन जो लक़ब ॾिनई बशीर जो लक़ब ॾिनई सिराज मुनीर जो लक़ब ॾिनई अबादा ॻाल्हाए न मथे वॾा थोरा कया अथई इते इब्राहिम नबी तो चएसि व बिहाज़ा फज़्ज़लकुम मोहम्मद ऐ मोहम्मद रबी तू सभिनी के रुतबे में मारे नबी ने इकरार कियो त तू मथे आहे फरमाया उन को मां मथे मंजिला तय कंदोस सत आसमान क्रॉस करे अर्श अञा पार थो वञा जिब्रील भेजियो बुराक भेजियो नथो हले के खुदा जी तजली मुंजा पर चारे छॾींदी इहो मथे वञण तुंहिंजो शान जॾहिं अल्लाह जे रहमत जे करीब आहे मां हलंदो थो वञा साईं हे ॿई भेजी आहे मां मथे कीअं अचां चई मां जो आहियां के रफ रफ तो मोकिलिया रफ रफ छा हो जो जन्नत जी लिफ्ट ही जेका हुजूर के मथे खड़ी वई फरमाए उन जाते बगुम जाते टे सदा थिया उदुन या मोहम्मद सुभान अल्लाह सुभाणे घर 5 मिनटन में खत्म कंदुम भत भी ठरे तो उदुन या मोहम्मद उदुन या अहमद उदुन या खैरुल बरिया अर्शवारो दो छड़े ओरे आ मुस्तफा के सभिनी को भला मुझा मोहम्मद मादे आ मां घुरायो थमाए हाँ जे जदी मां अल्लाह जे रहमत जे करीब आयस टे सदा थिया पैगंबर शांदो थी चयो मास उहा शइ खणी आयो आहियां जेका तो वटि कान्हे हाँ मां वटि से हाँ सॼो जान मां जोड़ियो आहे साईं मां बि तुंहिंजो आहे हीअ शइ तो वटि कोन्हे सॼो जहान तुंहिंजे दर जे आॾो झुकंदो आहे तूं कंहिंजे आॾो न झुकंदो आहे मां रहमतुल आलमीन
तो रब्बुल आलमीन जे आडो झुकण आयो आया आज दिखणी आयो जे पैगंबर हाने टे इनामतों क्या सलाम भी तोते रहमतों भी बरकतों इते तो नबी जे मुझी उम्मत काडे वजी है फती उम्मती हालत जो इन जी कदी दौर न क्यों थी वजे काडे थो अस्सलामु अलैना वाला इबादुल्लाहि सालिहीन ये सालन बानन ते भी मुंजा सलाम अजन अने दोस्त कई वट वेंदो अभी तोहफो मिलदो तस तो के तोहफे में नमाज तो दिया पंजा वक्त मूसा नबी जो न पढ़दा पोइते मोटिया 45 मां बाकी 5 अन्या न पढ़दे हुजूर जो हाने न मोटन नबी मेराज करे मोटी आया जिब्रील नबी सिंह के दुख थियो त उम्मत जी नमाज घटाए वेठो अर्श वाले चे पैगंबर तुझा पढ़न 5 सवाब 50 जो जा हाने मुद यो मेरा जो घणन सालन में तय थियो बुधदो वज अल्लाह ताला फरमाया सा पैगंबर के रात जे टाइम में सैर कराए मक्को पार मदीनो पार बैतुल्लाह पार तूर सीना पार बैतुल मक़दस में इमामत कराई अर्श कुर्सी सत्ता आसमान गिरास करे हेरे हेरे तक रब सा मिली जन्नत जा नजारा दिसी अर्श अर्श दिठई कुर्सी दिठई रब सा मिली मोहम्मद मुस्तफा ये मोटी आया जो वुजू वारो पानी भी हले पियो दर जो कड़ो भी लुडे या ताकत कहनी जो सुभान अल्लाह हाँ सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला रात जो टाइम ते न कुरारे के विहार त 2 कलाक लोलियूं जा निंद्रन में मानू थींदा कुरान कुरान ये तो पाक ज़ात है अल्लाह जी ये पंजे बाने के रात जे टाइम ते सैर करायो मस्जिद हराम को मस्जिद अक्सा तई जे चौधारी सा बरकतू रखियो से इन करे घुरायो मां त कुदरत जो निशानियों के दिठियो है के न दिठियो है ये नयूं नयूं निशानियों देखारिया ले नुरियहु मिन आयातिना सुभान अल्लाह सुभान करे हाने अर्ज रब के इहो कंदा से त निंद्र में खुदा करे मुस्तफा की ज़ियारत आमीन जाओ अल्लाह ताला समूरन की हाज़िरी कबूल करे उठे कोई ना हे मां मौलूदी वठी आया इमाम हसन हुसैन जे शान में एकड़ो गजल चवंदो अंदर ठरी पेंदो बुधो इंशाअल्लाह भलाई थी।